अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम। अदा नालो छा आहे तव्हांजो? ज़ुहैब अनवर। अदा ही अल नईम डेयरी मिल्क शॉप ते कुझु ॾियार अॻु में फूड अथॉरिटी वारनि कार्रवाई जी कई बिल्कुलु। जंहिंजो सबबु हुननि ॼाणायो हुयो त खीर में मिलावट जी पई थिए, बिल्कुलु। जंहिं सबबु ही सील कयो। छा चवणु चाहींदो तव्हां? सर बिल्कुलु साईं वारा आया हुआ, चेक करे विया हुआ हिते, मुंहिंजा मुलाज़िम हुया, मां त हिते कोन हुउमि अवेलेबल। पर मसइलो इहो त उन्हनि टेस्ट वग़ैरह कई, उन्हनि जेको सैंपल वग़ैरह जे बारे में चयो त बाबा हीअ शयुनि में मिलावट आहे। पोइ वॾे वारनि उन्हनि खे चयो त बाबा सैंपल तव्हां रिपेयर ॿीहर मतिलबु चेक कयो, तव्हां खीरु थधो हूंदो आहे हुन में फ़र्क़ु ॾेखारींदो आहे। पोइ माना उन्हनि दुबारा बि टेस्ट कई त उहा हिकिड़ी टेस्ट सही आई, ऐं ॿी जेके उन येलो वारनि हिकिड़ी टेस्ट कई उन में थोरो डिफरेंसिस नज़र आयो। त पोइ उन्हनि चयो त बाबा तव्हां फ़िलहालु दुकानु सील कयो ऐं असां सां तव्हां लाड़काणे में मिलो, असांजो जेको तव्हां वटि आहे उहो असां, ऐं लाइसेंस वग़ैरह बि उन्हनि पुछा कयो त लाइसेंस अवेलेबल आहे तव्हां वटि? असां उन्हनि खे चयोसीं सर लाइसेंस न आहे, बाक़ी जेको तव्हां मतिलबु प्रोसेस आहे तव्हांजो फूड वारनि जो उहो तव्हां ॿुधायो, असां उन खे फॉलोअप कंदासीं। अच्छा, हिन महिल तव्हांजो ही शॉप खुलियो वियो आहे, जी उन खां बाद शहर वासियुनि काफ़ी सारनि मूंखां सवाल कया त भई कीअं खुलियो, छा थियो, काई त हक़ीक़त असांखे बि ख़बर पए कीअं ही शॉप खुलियो आहे तव्हांजो, छा उहे जेके इल्ज़ाम हुननि पहिरियां मुंड में हया हुया उहे ख़तमु थी विया? सर बिल्कुलु इल्ज़ाम त कोन हुया, ऐं त इहो जीअं माना हू आया हुया बंदि करे विया, असांखे चयूं त बाबा तव्हां सां मिलो। मां त अवेलेबल कोन हुउमि, मां आयो हुउमि माना ड्यूटी तां, त मां सिधो डायरेक्ट होॾां ऑफिस वियुसि, हलियो उन्हनि सां मिलियुसि। त उन्हनि सर इहो ॿुधायो त लाइसेंस वग़ैरह ऐं तव्हांखे पेनल्टी लॻंदी। मां सर अगरि पेनल्टी वग़ैरह लॻे थी त पोइ ठीकु आहे, ऐं उहो बि बेसिस ते उन हिसाब सां उन्हनि रिज़ल्ट वग़ैरह त कोन ॾिनो सर, जेको रिटन में थींदो आहे। पेनल्टी छा जी? पेनल्टी सर बसि इन जी माना सील, अगरि रिज़ल्ट ॾियनि हा त पोइ सर माना लिखत में हुजे हा, जेको माना तव्हांखे बि ॾेखारियूं आहे, पर उन्हनि अहिड़ो कोन ॾिनो। त सभ खां पहिरियों सर इशू हूंदो आहे लाइसेंस जो बि, त लाइसेंस माना सर लाज़मी करारो हूंदो आहे। हूअं बि हर फूड अथॉरिटी जो माना लाइसेंस जेको बि आहे उहो हूंदो आहे लाज़मी। त ईअं त न आहे SOP जे बुनियाद ते ऐं लाइसेंस जे बुनियाद ते तव्हां ते पेनल्टी लॻाई वई? सर बिल्कुलु ईअं बि आहे, लॻाई वई? ऐं सर ईअं ई आहे बिल्कुलु, ऐं उनमें लिखियलु हो हाइजेनिक प्रॉब्लम ऐं अडल्ट्रेटेड हुयो, ऐं ॿियो माना SOPs बि नॉट फॉलोइंग हुयूं, ऐं इन जे बेसिस ते बि सर थींदो। ऐं 30 त टोटल 57,000 रुपीज़ माना असां सर पेनल्टी लॻाई विथ लाइसेंस। जी हा, विथ लाइसेंस जी हा। इहो कानून सिर्फ़ु तव्हां ते लागू थियो? सर जीअं हमेशह कंदा आहिनि, मां सां इंटरव्यू कयां, शहर में बि पहिरियां तव्हां ॾिठो होटलनि ख़िलाफ़ु कुझु कार्रवाई थी, मख़सूस 2-3 होटल चूंडिया विया जंहिंजे ख़िलाफ़ु कार्रवाई थी, वरी उहे खुली विया, वरी हाणे ही तव्हांजो शॉप ॾिसो, साख हिकिड़ी मुतासिर त थिए थी न, तव्हां इहो तस्लीम कंदव न? हिते अची सील करे विया, 100 माण्हू सवाल कंदा, 100 माण्हुनि जे ज़हन में इहे ॻाल्हियूं वेठियूं त भाई हक़ीक़त छा आहे? हिकिड़ो टीम वारो अचे त उहो थो चए त हिन में मिलावट आहे, जंहिंजे करे उन जो जवाबु ॾियणु उन्हनि दुकानु सील कयो। अॼु उहे सभु ख़तमु थी विया, हुननि चयो SOP जे बुनियाद ते फलाणो मसइलो हुयो, उनजे करे असां ही ब्लॉक। छा अवाम खे छा था सम्झो, इहे ॻाल्हियूं उनजी सम्झ में ईंदियूं? सर सम्झ में न ईंदियूं, बहरहाल माना अॻिते उहे अचनि ऐं उहे टेस्ट करनि ऐं सैम्पलिंग वग़ैरह करनि ॿीहर, त उहो फेस टू फेस जीअं मीडिया जे थ्रू थींदो आहे उहो बि मतिलबु उहो अॻियां रखनि, ऐं सुठो इहो आहे त माना रिज़ल्ट वग़ैरह बि पेश करनि, जेको थींदो आहे त प्रोसेस आहे। एॾो किरदारु मिसाल लॻभॻि 40 खां 50 किलो तव्हांजो खीरु ज़ाया कयो वियो, डिस्कार्ड कयो वियो, उन्हनि इहे लफ़्ज़ बि चया त असां हिन जो खीरु डिस्कार्ड कयो आहे त हिन में मिलावट आहे, उहो बि नुक़सानु तव्हांजो आहे। हाणे जेकॾहिं 50 किलो खे मां मल्टीप्लाए थो कयां, 190 किलो आहे मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो पर केजी 190 रुपया, मल्टीप्लाए कयो 200 जे हिसाब सां केतिरो अमाउंट थो थिए, तव्हां केतिरो खीरु ज़ाया कयो वियो? लॻभॻि 10,000 जो, 10,000 जो तव्हांजो खीरु ज़ाया कयो वियो, 57,000 रुपया हीअ तव्हां ते पेनल्टी लॻाई वई आहे। मां वरी थो चवां त इहो सिर्फ़ु कानून तव्हांजे लाइ हुयो, ओवरऑल जेके शहर में आहिनि उन्हनि ते बि इहा शइ कानून लागू करणु घुरिजे? हिन वक़्तु ॾिठो थो वञे त सिर्फ़ु मुंहिंजे लाइ हुयो पर्सनली, सिर्फ़ु मीडिया वारनि जो क़सूरु न आहे, जो मिसाल इन्हनि माना उहो हिकु आवाज़ु उथारियो, त हालांकि उन्हनि खे माना हर जॻह ते इहा कार्रवाइयूं करणु खपनि हा। पर हाणे ठीकु आहे सर, असांजे मथां बि थी वई त असां उनखे असां एक्सेप्ट कयोसीं त बाबा जेकी शइ आहे उहा असांखे ॾियो, जेको बि आहिनि पोइ असां उन्हनि जे SOPs खे मतिलबु जेका उन्हनि जा हुया रूल्स खे फॉलो कयोसीं, जेकी शयूं हुयूं असां उहे उन्हनि खे एक्सेप्ट कयोसीं। बाबा लाइसेंस कोन, बिल्कुलु लाइसेंस न हुयो, असां लाइसेंस जी चालान फ़ी जमा कराईसीं, ऐं पेनल्टी उन्हनि आई, उहा हेतिरी पेनल्टी आहे, उहा बि असां सर पेनल्टी भरी। अॻु में जीअं अॻु में ॻाल्हि कयमि त साख ज़रूरु मुतासिर थी आहे, उहे जेके असांजा रते दरिया ॿाहिरि आहिनि, जेके ॿचिड़नि खे पीआरनि था खीर,
उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो, छो त उन्हनि त बिल्कुलु इन शइ खे रिजेक्ट हाणे करे चुका हूंदा त असां न पीअंदासीं खीर केमिकल वारो। सर सभ खां पहिरियां खीर जे बारे में सर इहो मां बि चवंदुमि जीअं अॻु में छोकिरे हिकिड़े अर्ज़ु कयो पंहिंजे ई, पर हाणे मां सर पंहिंजे बेसिस ते चवां थो त सर बिल्कुलु खीर में सर को बि मिलावट न आहे। ऐं डेली बेसिस ते अगरि मूंखे चवनि त सर मां पाण बि उन्हनि सां गॾु खीर इहो पीअंदुसि। अगरि हिकिड़ो थींदो आहे सर पहिरियां बि इहो केस थियो हुयो कंहिं ॿिए शहर में, उन्हनि चयो त बाबा मालिक सभ खां पहिरियां पीए, ठीकु आहे न, पोइ माण्हू वठनि, इहो सर थियो आहे रिसेंटली। त बिल्कुलु सर मां इन शइ खे बाक़ाइदे फॉलोअप कंदुमि। अगरि मूंखे चवंदा बि मां उनजे डेली बेसिस ते बि हिकिड़ो डेली बेसिस ते माण्हू मतिलबु चेक कोन कंदो आहे सर। बहरहाल माना जेको उहो चवंदा असां खीर बि पीअण लाइ तयारु आहियूं, इन में को शक ई न आहे। मां पाण ख़ुदि ऑनर आहियां, मुंहिंजा पंहिंजा बि बचिड़ा आहिनि, इन में को शक न आहे। ज़ाहिर आहे उन्हनि खे हिकिड़ो डाउट थियो आहे ऐं उन्हनि खे मतिलबु मसइलो क्रिएट थियो आहे, त हाणे उन्हनि खे तकलीफ़ ज़रूरु ईंदी सर, बिल्कुलु। दादा सुजाग न्यूज़ जी जेका कारकर्दगी रही उहा तव्हांजे आॾो हुई, उन ते कुझु आख़िरी लास्ट मुंहिंजे तरफ़ां उहो सवाल आहे, पर्सनली सवाल आहे, तव्हां उन ते कुझु इल्ज़ाम तराशियूं बि कयूं त तव्हां वन साइड स्टोरी हलायूं, फलाणो कयो फलाणो कयो। अॼु जेको मां तव्हां वटि पहुतो आहियां, तव्हां खां मौक़िफ़ वठां थो, अॻिलियूं हक़ीक़तूं बि सभु आवाम आॾो रखियूं, इन जे बारे में छा चवणु चाहींदो? सर बिल्कुलु तव्हां सर मां जेकी रिसेंट तव्हांजूं सिर्फ़ु 2-3 5 पोस्टूं ॾिसियूं जेकियूं मतिलबु सर मुंहिंजे हवाले सां हुयूं, पर उन खां बाद में जेकी मां तव्हांजूं पोस्टूं ॾिठियूं त ओवरऑल मतिलबु दुकाननि जे बारे में बि हुयूं, ऐं सिर्फ़ु होटलनि जे वारनि जे बारे में हुयूं, ऐं ॿियूं खीर जे दुकाननि जे बारे में हुयूं, ऐं मिठाई वारनि जे बि दुकाननि जे बारे में, उहे माना सर पोयूं रिसेंट पोस्टूं हुयूं जेकियूं मां मतिलबु उनखे फॉलो कोन कयो हुयो। बहरहाल पोइ माना इहो वाक़ई में हूअं त मां न ॾिठो सीरियसली। गिल्टी फील कयो था त इहा शइ यार मां जेको लिखियो आहे मां ओवरऑल इशू ते लिखियो सर आहे, इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे, इहो तव्हांजी ड्यूटी आहे, तव्हां इहो करे सघो था, नो डाउट, इन खे को बि चैलेंज नथो करे सघे। हर मीडिया वारो इहा शइ करे सघे थो पियो, उन्हनि जो इहो हक़ आहे, उन्हनि जी इहा ड्यूटी प्रोफेशन आहे सर, उहो करे सघे थो। पर त मां वन साइडेड त न हलायो आहे न, हाणे जेका तव्हां अॼु ॾिसो था इहे मां सर पोयूं पोस्टूं ॾिठियूं तव्हां वन साइडेड न हलायो आहे। जी वेलकम।